रहीम अज असां पढ़ंदासीं मादो हर शइ जेका वज़न रखे हर उहा शइ जेका वज़न रखे थी ऐं जॻह वालारे थी उनखे मादो चइबो आहे। ठीकु आहे। एवरी थिंग दैट ऑक्यूपाइज स्पेस हैव वेट एंड हैव वेट। ॿ शइ, हिकु जॻह वालारे ॿियो वज़न रखे त उनखे असां मादो चवंदासीं। मादे जूं टे हालतूं आहिनि। मादे जूं हालतूं, मादो असांखे मेजर टिनि हालतुनि में मिले थो। नहिरो, इनखे अंग्रेज़ी में चवंदासीं सॉलिड, ॿियो पाणियाठ, इंग्लिश में चवंदासीं लिक्विड, ऐं टियों गैस। असां इंग्लिश में गैस ई चवंदासीं। ठीकु आहे। इहे मादे जूं टे मेजर गिलास चौथे जे हिसाब सां मथे हली करे थोरी चेंजिंग ईंदी। मादे जी पहिरीं हालत नहिरो आहे। हिन में इन जूं ख़ासियतूं, पहिरीं ॻाल्हि जो मिक़दारु मुक़ररु हूंदो आहे। हिन जो माना जेको वॉल्यूम आहे वॉल्यूम फिक्स्ड। हिन जो वॉल्यूम यानी मिक़दारु छाखे चऊं था, जेको असां का बि शइ आहे न उहा जॾहिं जेका किथे रखूं, या हीअ जेका हिन जी मिसाल पेन आहे, त हाणे पेन जेको हीअ पेन जी जेका जॻह वालारी थिए सॼी इनखे असां मिक़दारु या वॉल्यूम चवंदा आहियूं। ऐं हीअ जेको हूंदो आहे हिन जो वॉल्यूम फिक्स हूंदो आहे। जीअं हीअ बोर्ड आहे त हिन जो इहो वॉल्यूम छा आहे, फिक्स आहे, मुक़ररु आहे। ॿियो हिन जी शिकिल बि मुक़ररु हूंदी आहे, मुअयन हूंदी आहे, मुक़ररु शिकिल, का न का शिकिल में हूंदो। ठीकु आहे। हिन जी शिकिल फिक्स, शेप फिक्स्ड, चेंज शिकिल न थींदा। बोर्ड जी ॾिसो शिकिल, पेन जी शिकिल ॾिसो, बुक जी, हर शइ जी पंहिंजी मुक़ररु हिकिड़ी शिकिल हूंदी आहे। ठीकु आहे। टी पॉइंट त मादे में इहो नहिरो जी मालिक्यूल जेके आहिनि, मालिक्यूल उहे पाण में ॻुथियल हूंदा आहिनि। ॻुथियल हूंदा आहिनि मालिक्यूल, उहे फिक्स थियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि में का बि विथी न हूंदी आहे, विथी न थींदी आहे। ॾिसो हिननि जे मालिक्यूलनि में विथी न थींदी। ऐं चौथी यानी हरकत बि घटि कंदा आहिनि। हरकी तवानाई विथी न हुजण जे करे तमामु घटि हूंदी आहे ऐं न हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो बोर्ड आहे, जेसीं ताईं तव्हां हरकत न कराईंदोसि तेसि ताईं हरकत न कंदो। ठीकु। नई मेजर 4 ख़ासियतूं यादि कंदव। मिक़दारु मुक़ररु, शिकिल मुक़ररु, मालिक्यूल ॻुथियल, इन्हनि में काई बि हरकी तवानाई न हूंदी आहे। हाणे हीअ जीअं पेन आहे, इहा हिकु नहिरो जिस्म आहे। हिन जो मुक़ररु मिक़दार बि मुक़ररु आहे, शिकिल बि हिन जी मुक़ररु आहे, हिन जा मालिक्यूल ॻुथियल आहिनि, चुरपुर न कंदी। हिन में काई हरकत न आहे जेसीं ताईं पाण नथा हरकत ॾियारियूंसि। ॿी जेका आहे उहा आहे पाणियाठ। मादे जी ॿी हालत पाणियाठ आहे। हिन में पहिरीं ॻाल्हि यानी वॉल्यूम जेको आहे हिन जो उहो मुक़ररु हूंदो आहे। ठीकु आहे। यानी हू जेका जॻह वाला ईंदो आहे उहा मुक़ररु आहे, मुअयन आहे, फिक्स आहे, वॉल्यूम फिक्स्ड। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन जी शिकिल जेका आहे, शेप शिकिल, उहा मुक़ररु शिकिल न आहे, मुअयन या मुक़ररु न हूंदी आहे। ॾिसो पाणी आहे न, जेकॾहिं जग में विझंदो जग जहिड़ो थी वेंदो, गिलास में विझंदो गिलास जहिड़ो थी वेंदो, जेकॾहिं उनखे कोप विझंदो त कोप जहिड़ो थी वेंदो, प्याले में विझंदो त प्याले जहिड़ो थी वेंदो। माना उनजी काई शिकिल मुक़ररु न आहे। शेप इज़ नॉट फिक्स्ड, शिकिल फिक्स न आहे। टी पॉइंट जेका आहे त पाणियाठ में मालिक्यूलनि जे विच में थोरी विथी थींदी आहे। विच में मालिक्यूलनि में
थोरी विथी थिए थी। ठीकु आहे, जंहिंजे करे हाणे मालिक्यूलनि में स्पेस बिटवीन मालिक्यूल्स विथी हुजण जे करे छा थींदो त मालिक्यूल हरकत कंदा, तंहिंजे करे हरकी तवानाई मौजूदु आहे। पाणी खे तव्हां छॾे ॾींदो त उहो पाणी छा कंदो, हरकत कंदो। हरकी तवानाई हिन में मौजूदु आहे। पाणी खे हिते हारे छॾियो या किथे हलाईंदोसि त उहो पाणी छा कंदो, हरकत करणु शुरू करे छॾींदो, मूवमेंट कंदा, छो त हिन जे मालिक्यूलनि में विच में विथी आहे ऐं हुन में हरकी तवानाई मौजूदु आहे। मादे जी टीं हालत गैस आहे। गैस जेका आहे मादे जी हालत, इन जो न मिक़दारु मुक़ररु, कोई हिन जो मिक़दारु माना सफ़ा ऐं सम्झो जेको आहे न हुजण जे बराबरि हूंदो आहे। मिक़दारु वॉल्यूम ई, हाणे ॾिसो हवा हिते असांजे साम्हूं हूंदी आहे, काई बि जॻह न वालारंदी आहे, मिक़दारु उहा जेका हुनजो मुअयन न हूंदो आहे। ॿी जेका हुनजी आहे त मादे जी का हिन गैस जी काई बि शिकिल बि न आहे, शिकिल मुक़ररु न आहे। ठीकु आहे, इहा बि शइ हिन में न आहे। मादे गैस जी काई शिकिल न आहे। हवा जी कहिड़ी शिकिल आहे नथा ॿुधाए सघो। ठीकु आहे, गैस जेकॾहिं भराईंदा सिलेंडर में, का बि शिकिल न हूंदी आहे। चौथी जेका टीं हिन जी पॉइंट आहे त मालिक्यूलनि जे विच में तमामु घणी ईंदी आहे। मालिक्यूलनि जे विच में तमामु घणी ठीकु आहे। हाणे इन जे करे स्पेस तमामु घणी आहे, स्पेस बिटवीन मालिक्यूल। विथी हुजण जे करे छा थींदो, हरकी तवानाई बि तमामु घणी आहे, छो त विथी आहे, हरकी तवानाई तमामु घणी आहे। गैस जल्दी मदद कंदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां हिते स्प्रे कयो सेंट जो त उन में सॼे कमरे में पखिड़िजी वेंदो।